लाड़काने गांव के अहम ख़बर पिया ॾियूं त सूबाई सलाहकार बराए जंगलात मीर बाबल खान भयो जे दौरे खां पोइ बामण नेचर पार्क झरकी पियो। ज़िले कंबर शहदाद कोट लाड़काने समेत कई इलाइक़नि खां फैमिलीज़ पार्क घुमण लाइ पहुची वियूं। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त 9 देरो लॻे बेले खाते जो बामण नेचर पार्क जेको अॻु बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल हो ऐं हींअर सूबाई सलाहकार मीर बाबल खान भयो खे बेले खाते जो कलमदान मिलण खां पोइ हिन पार्क में अमले की खोट के पूरे करण से गॾु जानवरनि तोड़े वनकारे समेत कई शयुनि जो इज़ाफ़ो किया वियो आहे। जंहिं सबब हिन पार्क में परे परे का मुख़्तलिफ़ स्कूलनि जा शागिर्द तोड़े फैमिलीज़ घुमण अचनि था। जंहिं सबब हिन पार्क में रौनक में तमाम घणो इज़ाफ़ो थी वियो आहे। सूबाई सलाहकार बराए जंगलात मीर बाबल खान भयो चयो आहे त हिन पार्क के जदीद बुनियादनि ते इस्तेवार करे मुख़्तलिफ़ सहूलतुनि सां आरास्ता करे अवाम के तफ़रीह मुहैया करण जो मौक़ो फ़राहम कयो वेंदो। जी नाज़रीन, अव्हां खे अहम ख़बर पिया ॾियूं त हीउ बामण नेचर पार्क जेको अॻु बुनियादी सहूलतुनि खां वांझियल हो, जेको सूबाई सलाहकार बराए जंगलात मीर बाबल खान भयो जे दौरे खां पोइ झरकी पियो आहे, जिते कंबर शहदाद कोट लाड़काने समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां फैमिलीज़ तोड़े स्कूल जा शागिर्द तफ़रीह करण जे लाइ पार्क में अचनि था ऐं पार्क जी रौनक दोबाला थी वई आहे। जॾहिं त हितां जे अवाम जे अंदरि बि ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे, उन्हनि जी ख़ुशियूं दोबाला बणिजी वियूं आहिनि।